हींअर असां मौजूदु आहियूं नसीबाबाद चीले वटि, जिते शाख जी खाटी हलंदड़ आहे। इहा खाटी तक़रीबन हफ़्तो अॻु में अर्थर बैराज खां थींदी अची हिते पहुती आहे। इन वल सां खाटी जे हवाले सां हींअर असां सां आबादगार बि मौजूदु आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। संदनि जो छा चवणु आहे, जॾहिं त खाटी जा तव्हां मंदरु ॾिसी सघो था त हिननि खाटी क्रेन मशीन ज़रिए या खणाई पई वञे, जंहिंमें ॾींहुं राति हिननि जूं कोशिशूं जारी आहिनि। जॾहिं त खाटी जे हवाले सां कुझु आबादगारनि खे ख़दशा आहिनि त का खाटी सही माना में न पई खई वञे, या खाटी जी जेका नाप तौरु सही माना में ओतिरी पूरी न पई कई वञे। पर इन हवाले सां हींअर असां इंजीनियर ऐं दारोगे सां बि ॻाल्हि ॿोल कयूं हा, पर न इंजीनियर बि मौजूदु कोन्हे ऐं दारोगो बि गैर मौजूदु आहे। उहे को कंहिं कमु सां सां वियल आहिनि, न त उन्हनि जो बि असां तव्हांखे मौक़िफ़ तव्हां ताईं पहुचायूं आहे। पर हू जे अगरि इन हलंदड़ दौरान या उनखां हिन कवरेज खां बाद में बि अगरि अचनि था त पोइ असां तव्हांखे मौक़िफ़ मुकमल तौर ते उन्हनि जो बि ॿुधाईंदासीं असुलु खाटी जी नाप तौरु केतिरी आहे ऐं खाटी अर्थर बैराज खां वठी टेल ताईं किथे दंग थींदी। हिन वल सां हींअर असां आबादगार सराई मुश्ताक अहमद ख्वाड़ मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त संदनि जो छा चवणु आहे ऐं कीअं महसूसु करे रहियो आहे खाटी जे हवाले सां। अस्सलाम वालेकुम। जीअं त नाज़रीन, हिते असल में गंद किचिरो ऐं सिलट जेको आहे सो 20 खां 25 सालनि ताईं अर्थर बैराज खे का बि खाटी न थी आहे। ज़ाहिर आहे माना गंद किचिरो ऐं जेको सिलट तमामु घणी हुई। आपाशी अमलदारनि जी फुल कोशिशि आहे ऐं असांजी बि त तमामु सुठे नमूने सां जीअं खाटी थी सघे, छो जो काफ़ी वक़्त खां वठी जेको आहे सो अर्थर खे खाटी चीले खे न हुजण जे करे खुआवड़ ऐं मंगे में पाणी न पियो पहुची सघे। खाटी अचण खां पोइ अवां में केतिरी सराई आहे, कीअं महसूसु करे रहिया आहियो? इनशाला जेको आहे सो काफ़ी सरियाई आहे सभिनी आबादगारनि में, त काफ़ी टाइम खां वठी जेको पाणी न पियो पहुचे, हाणे उमेद तलाउ में रखे सघूं था त इनशाला जेको आहे सो पाणी पहुची वेंदो टेल ताईं। मौजूदा सरकारी अमलदारनि जे हवाले सां इरीगेशन खाते जे लाइ या जेके MP MN आहिनि उन लाइ या पीपल्स पार्टी लाइ छा चवणु आहे? असल में सियाल साहब जी ऐं कुझु काफ़ी दोस्तनि जी जेके सहाफ़ी हज़रात आहिनि गाजी ख्वाड़ जा, उन सभिनीनि जी कोशिशुनि सां ऐं कुझु ॿी संगत जिन्हनि जेको आहे सो हाई कोर्ट में बि पिटीशन आपाशी वारनि जे ख़िलाफ़ु विधी आहे, उन्हनि सभिनीनि जी कोशिशुनि सां मुनीर हुसैन, ज़हीर हुसैन ऐं काफ़ी जेको आहे सो आबादगारनि जा नाला केतिरनि जा वठूं ऐं सहाफ़ियुनि जा बि केतिरनि जा नाला वठूं। सभिनीनि जी कोशिशि आहे त खाटी सुठे नमूने सां थी वञे ऐं खाटी सुठे नमूने सां थी रही आहे। बल्कि इनशाला उमेदु रखी सघिजे थी त तक़रीबन सुठी खाटी माना कराईंदासीं ऐं पुछड़ी ताईं जीअं गाजी ख्वाड़ ताईं पाणी पुॼी सघे। जीअं त नाज़रीन, जेका मजमूई तौर ते सूरत हाल आहे, हींअर बराह रास्त द एक्सपर्ट मीडिया पेज ते लाइव मौजूदु आहियूं। तव्हां खाटी जा मंदर ॾिसी सघो था त खाटी जेका खई पई वञे त ईअं खणी चइजे त काफ़ी हद ताईं इत्मिनान जोगी आहे। तक़रीबन 20 खां 30 साल जो अरसो थींदो जो चीले ऐं अर्थर बैराज खे कॾहिं बि खाटी न आई आहे। पर पहिरें मरहले में खाटी अचण ते असां आबादगारनि जा जेके सो उन्हनि जूं महिनतूं हुयूं या जेके पीपल्स पार्टी जा MPs आहिनि उन्हनि जी कोशिशुनि सां ऐं इरीगेशन अमले जी कुझु हिकमत अमली ऐं सियासी समाजी दुरियन समेत साफ़ आहिनि जी काविशनि बाद ही खाटी जो जेको सिलसिलो हलंदड़ आहे। इंजीनियर सां त जेके हुन जूं काविशूं आहिनि उहे बि सारा जोगियूं आहिनि, हुनजो बि कमु हलंदड़ आहे। पर हुनखे शाबस आहे जो ॾींहुं राति पाण बि निगरानी कम जी करे थो पियो। पर जे अगरि पाण मौजूदु हुजे ऑन द स्पॉट असां मौक़िफ़ वठी अवां ताईं पहुचायूं आहे, सॼी सूरत हाल बाबति वधीक आगाह कयूं आहे। जॾहिं हींअर असां सां मासूम ॿार बि खाटी जा मंदर ॾिसनि पिया, इन्हनि खे बि ख़ुशी महसूसु थी रही आहे त इनशाला हेल सियारे जो फ़सुलु बहितरीनु अंदाज़ में थींदो।